ये सखर वट सिंधु दरिया जो ही लुक ये ॾिसो एसी ताईं अचे लॻो आहे। ये वण वग़ैरह जेके आहिनि से उहे अची विया सॼा हुन में पाणीअ में। हेॾे हे ॾिसो हे वण जेके आहिनि ही किनारो आहे जेको हूअं जेको आहे पंहिंजो बुॾल न हूंदो आहे, पर हींअर हिन में पाणी अची वियो आहे। तव्हां ॾिसो हे टोटल जेको केतिरियूं फैमिलियूं वग़ैरह जेके आहिनि न उहे बि दरिया ते घुमण जे लाइ आहियूं। हे साम्हूं हिकिड़ो ॿेट आहे जेको 5 दरवाज़नि खे घेरे करे ऐं बंदि कंदो आहे। हे हितां सखर जी बैराज पुल बि आहे। ॾिसो केनाल बंदि आहिनि सभई, 7 केनाल आहिनि, 7 खे बंदि कयो वियो आहे। हितां हेॾो अॻियां ॿेट आहे। सखर जो लबे में रहण वारो इलाइक़ो आहे। पंहिंजो जेको आहे हर को अचे सेल्फियूं वग़ैरह ठाहिण। हेॾो ॾिसो हे फैमिलियूं ॻाल्हाइनि थियूं पियूं ऐं हर को सिंधु दरिया जेको आहे उहो बाक़ाइदा पंहिंजे कार सां वेही रहियो आहे ऐं कचे में जेको आहे उहा बोड आयल आहे। केतिरा ई घर जेके आहिनि उहे ख़ाली आहिनि। माण्हू कचे वारा लॾ पलाण करे पके जे बंधन ते अचे वेठा। हेठां बि पाणी आहे उन्हनि जे लाइ, मथां बि पाणी आहे। ऐं पंहिंजो ही तव्हां ॾिसंदो ये अॼु जो जेको आहे सूरत हाल